चीन हमेशा पाकिस्तान जो सुठो दोस्त रहियो आहे ऐं हमेशा ही रहंदो। असीं जॾहिं बि एॾा थर ॾांहुं विज़िट कयूं था, वञूं था थरकोल, हिते असांखे बैनर नज़र ईंदा आहिनि। चीन पाकिस्तान दोस्ती जा बैनर लॻल आहिनि, वॾा वॾा बैनर लॻल आहिनि। ऐं जॾहिं बि पाकिस्तान कोई बि चीन ॾांहुं ईंदो आहे दौरे ते, त असां वटि बैनर लॻी वेंदा आहिनि, ईरान जा बैनर लॻी वेंदा आहिनि। वेलकम कंदो आहे पाकिस्तान सभिनी खे, हार्मफुल वेलकम कंदा आहियूं। असीं हमेशा उन्हनि खे पंहिंजे दिलनि में जायूं ॾींदा आहियूं, एप्रिशिएट कंदा आहियूं सभिनी खे। ऐं हाणे जेको दौरो आहे मुबशिर, तमामु बहितरीन दौरो आहे ऐं इन जा जेके बि इम्पैक्ट पवंदा उहे सॼा पाकिस्तान जी मफ़ाद में आहिनि। छो त हूअं बि जीअं तव्हां चयो त ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी इहा आहे त पाकिस्तान जो जेको वॾो दिलि आहे, जेको टैक्स अदा करे थो, वरी ॻाल्हि अचे थी कराची हमेशा पाणीअ लाइ तरसंदो रहे। कराचीअ में पाणीअ जी खोट आहे ई आहे। या हिते असां वटि जेको पाणी ईंदो आहे उहो असां वटां मंछरढंड वटां ईंदो आहे, या वरी असां वटां कींझर वटां ईंदो आहे, या वरी ॿियनि जायुनि तां ईंदो आहे। पर हाणे जॾहिं हिन मुआदे ते सही कई वई आहे, चीनी शहर चांगशा में मुफ़ाहमती याददाश्तनामे ते जॾहिं सही कई वई आहे, उहो पहिरियों जेको मुफ़ाहमती याददाश्तनामो हो उहो आहे पाणीअ जो। यानी कि समुंड जे पाणीअ खे प्योर करे कराची वारनि खे फरहाम कयो वेंदो। केॾो न सुठो इनिशिएट आहे। ॿियो पती जो इनिशिएट आहे त पतीअ जे मुआदे ते सही कयूं वयूं आहिनि। इन खां अलावा ॿियो कहिड़ो इनिशिएट आहे, मुबशिर खां पुछंदासीं। जी बिल्कुलु नाज़रीन, दौरे में तक़रीबन 3 मुफ़ाहमती याददाश्तनि जे मथां सहियूं कयूं वयूं आहिनि। ऐं पहिरियों इहो ई, यानी कि केतिरो वॾो इनिशिएट आहे कराची जे समुंड जो खारो पाणी हाणे उनखे मिठे पाणीअ में तब्दील करण जे लाइ इहे तमामु शयुनि जा तबादला ख़्याल थींदा ऐं ख़्यालनि जी ॾे वठि खां पोइ टेक्नोलॉजी जी ॾे वठि कई वेंदी। बुनियादी तौर ते हिन मुफ़ाहमती याददाश्त जो मक़सदु इहो आहे, यानी चीनी कंपनियुनि जेको आहे उन्हनि सिंध में सीड़पकारी जो ख़्वाहिश इज़हार कयो आहे त असां सिंध में सीड़पकारी करे जेको समुंड जो खारो पाणी आहे उनखे साफ़ करे उनखे मिठो बणाए कराचीअ जे शहरियुनि खे पहुचाइणु चाहियूं था। न सिर्फ़ु कराची बल्कि यकीनन इन खां अॻियां इहो प्रोसेस जॾहिं हलंदो थ्रू आउट त सिंध जे तमामु शहरनि में बि जेको आहे इन मनसूबे खे खणी वञिणो पवंदो। ॿी मुफ़ाहमती याददाश्त पती चांहि जे मथां, यानी चांहि जे हवाले सां त असां सिंध जा जेके माण्हू आहियूं, ख़ासि करे चांहि न पीऊं त पोइ असांजो जेको आहे उहो सुबुह ई न थींदी आहे। इन करे असीं बि हींअर पंहिंजी टेबल ते इहे कोप सजाए वेठा आहियूं ऐं अॼु हिननि में वाक़ई में चांहि मौजूदु आहे। हा बिल्कुलु, असीं वाक़ई में पी रहिया आहियूं। जी बिल्कुलु। त सेकेंड जेको MOU साइन कयो वियो उहो चांहि जे शोबे जे मथां, यानी कि अहिड़ी कंपनी जेका आहे उहा सिंध जे अंदरि पंहिंजो सिलसिलो स्टार्ट कंदी ऐं चांहि जी पतीअ जे हवाले सां रिसर्च बि थींदी ऐं थी थो सघे अनक़रीब पाकिस्तान पाण प्रोड्यूस करणु लॻे इहे तमामु शयूं। इन्हनि मुफ़ाहमती याददाश्तनि जो मक़सदु इहो आहे। ऐं टीं मुफ़ाहमती याददाश्त जेका आहे उहा टेक्नोलॉजी जे हवाले सां आहे, उहा ट्रांसपोर्ट जे हवाले सां आहे। यानी कि उते जेके इंडस्ट्रीज़ गाॾियूं ठाहिनि पियूं, उते जेके इंडस्ट्रीज़ मोटरसाइकिल्स ठाहिनि पियूं, तव्हां ॾिसो इलेक्ट्रिक बाइक्स उते ठहनि थियूं, इलेक्ट्रिक कारूं उते ठहनि थियूं पियूं ऐं खोड़ सारा इनिशिएट। छो जो चीन जेको आहे हींअर टेक्नोलॉजी जे मैदान में सभिनी मुल्कनि खां अॻिते आहे, इन में को शक न आहे। ऐं इहो पाकिस्तान जो हिकु वॾो इनिशिएट आहे त उन अॻिते वियल मुल्क सां गॾु मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग ते करे जेको आहे उन्हनि जी टेक्नोलॉजी खे पाकिस्तान में आणण जे लाइ इनिशिएट कया पिया वञनि। यानी जेके गाॾियूं हींअर चीन में ठहनि थियूं, अचण वारे वक़्त में तव्हां हुननि जा प्लांट पाकिस्तान जे अंदरि ॾिसंदो ऐं जॾहिं हिकिड़ी गाॾी पाकिस्तान जे अंदरि तयारु कई वेंदी त यकीनन उहा क़ीमतनि में बि घटि हूंदी ऐं सर्विसिस में बि भली हूंदी। त टीं जेका मुफ़ाहमती याददाश्त जंहिंजे मथां साइन कयो वियो आहे उहो जेको आहे इन्वायरमेंटल टेक्नोलॉजी जे मथां आहे त हिन सॼे इन्वायरमेंट खे टेक्निकल अंदाज़ में कीअं इस्तेमालु कयो थो वञे, कीअं करे सघिजे थो, यानी हितां जी आब हवा मां कीअं फ़ाइदो खणी थो सघिजे। पाणी सां गॾोगॾु ॿियूं जेके शयूं असांजे वटि मौजूदु आहिनि, जीअं तव्हां ॾिठो हूंदो जेको गंद कचिरो आहे उते चीन जे अंदरि जेको आहे गंद कचिरे मां बिजली प्रोड्यूस कई थी वञे। उहो हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जेको कचिरे मां बिजली प्रोड्यूस थो करे, त वाई नॉट पाकिस्तान, वाई नॉट सिंध। त यकीनन हे जेके मुफ़ाहमती याददाश्तूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, हे इन शइ जो इनिशिएट जो स्टार्ट आहिनि।
हाणे इहे तमामु कंपनियूं नेक्स्ट फेज़ में पाकिस्तान ईंदियूं ऐं इन्हनि जेको मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग साइन कया विया आहिनि इनखे अॻिते वधाईंदियूं। सेकेंड स्टेज ते वधाइण सां गॾोगॾु इहे शयूं जेको आहे पाकिस्तान में अपडेट थींदियूं। असां तव्हांखे ॿुधायोसीं सदर आसिफ अली ज़रदारीअ सां गॾु हिन दौरे में सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, वज़ीर आला मुराद अली शाह जो स्पेशल सलाहकार ख़सूसी जेको उन्हनि जो माविन आहे कासिम नवीद कमर ऐं उन्हनि सां गॾु सलीम मांडवी वाला, इहे 3 अहम शख़्सियतूं जेके उन दौरे में आहिनि। ॿिया बि माण्हू उन्हनि जे दौरे में मौजूदु आहिनि। त शर्जील इनाम मेमण बि कल्ह जॾहिं मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग साइन कई त उन्हनि पंहिंजे बयान में इहो ई चयो त हाणे असांखे आवाम जी बुनियादी सहूलियतुनि जी फराहमी, जदीद टेक्नोलॉजी, सनती सहकार जे लाइ जेको आहे नवां मौक़िया पैदा थी विया आहिनि जंहिंजो मुकमल तौर ते फ़ाइदो खणंदासीं। बिल्कुलु मुबशिर, टेक्नोलॉजी ते त मूंखे खोड़ सारो ॻाल्हाइणो हुयो छो त मां टेक्नोलॉजी जे बारे में इलाही रिसर्च कंदी रहंदी आहियां। जॾहिं चाइना जी ऐं ॻाल्हि अचे जापान जी, चीन जी, त पोइ खोड़ सारी टेक्नोलॉजी माइंड में अची वेंदी